सल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इब्तिदा रमज़ानुल मुबारक का अल्हम्दुलिल्लाह रोज़े तरावी ऐं इत्काफ़ जे मसाइल जो सिलसिलो जामिया इस्लामिया हम्मादिया शहबाज़ कॉलोनी स्टेशन रोड खैरपुर मीरस जे दारुल इफ्ता मां हलंदड़ आहे। उन सिलसिले में अॼु जो दर्स रोज़े जे मसाइल जे सिलसिले में आहे। पहिरियों मसइलो आहे त जेकर का रोज़ेदार औरत बिला ज़रूरत पंहिंजे वात सां का शइ चॿाड़े करे नंढे ॿार खे खाराए थी त इहो मकरूह आहे। अलबत्ता जेकर उनखे ज़रूरत ऐं मजबूरी आहे त पोइ मकरूह नाहे। अहिड़ी तरह जेकर कहीं गिर ॿिए खे खाराइण जे लाइ चॿाड़ियो पोइ उनखे पाण ॻीही वियो त कफ़ारो लाज़िम न थींदो, सिर्फ़ु क़ज़ा वाजिब थींदी। ऐं टियों मसइलो आहे पोड़प जे करे रोज़े रखण जी माण्हू खे कुदरत नाहे, ताक़त नाहे, या दाइमुल मरीज़ आहे जो रमज़ान जे रोज़े रखण जी उन में इस्तिताअत नाहे ऐं मुस्तक़बिल में भी उनखे रोज़े रखण जी का उम्मीद नज़र नथी अचे, सेहत जी उम्मीद नथी नज़र अचे, तो रोज़े जे बदिले में 2 किलो कणक या उन जी क़ीमत फ़िदिये में ॾेई सघे थो। पर उन खां पोइ जेकर अगरि सिहत याब थी वियो त ॿीहर उनखे क़ज़ा करणु ज़रूरी आहे। टियों मसइलो आहे त बग़ल वग़ैरह रोज़े में शेव करे सघजनि था, उन सां रोज़े ते कोई भी फ़र्क़ु नथो पए ऐं बग़ल वग़ैरह शेव करणु जाइज़ आहिनि। चौथों मसइलो आहे बलगम जो। रोज़े जे दौरान ॼाणी वाणी बलगम खे अंदर खां ॿाहिरि आड़े करे फिटो करे छॾियईं त रोज़ो फ़ासिद न थींदो। हा, जेकर बलगम पेट खां वात जे तरफ़ अची करे रुकिजी पियो ऐं मिक़दार में भी घणो आहे ऐं उनखे कसदन रोज़ेदार ॻीही वियो त हज़रत इमाम अबू यूसुफ रहमुल्लाह वटि रोज़ो फ़ासिद थी वेंदो ऐं हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमुल्लाह वटि रोज़ो फ़ासिद न थींदो। उन जे लाइ एहतियात ज़रूरी आहे। 5हों मसइलो आहे बवासीर जे मरीज़ जे लाइ। जेकर का माण्हू खे खूनी बवासीर जो मर्ज़ आहे, रोज़े रखण जी सूरत में खून अचे थो, रत अचे थो ऐं बवासीर जा दाणा भी सुजी था वञनि ऐं उनखे तकलीफ़ थिए थी ऐं रोज़े न रखण जे करे सही रहे थो, अहिड़े मरीज़ खे रमज़ान शरीफ़ में रोज़े न रखण जी इजाज़त आहे। जॾहिं तंदुरुस्त थियण खां पोइ रोज़े रखण जे क़ाबिल थी वञे तो उन वक़्तु फ़ौत शुदा रोज़नि जी क़ज़ा करे ऐं फ़िदियो ॾियणु उनखे काफ़ी न थींदो। अलबत्ता अहिड़े मरीज़ खे जंहिंजो मर्ज़ दाइमी हुजे ऐं सिहत मां नाउमीद हुजे, फ़िदियो ॾियणु जाइज़ थींदो। हा, जेकर फ़िदियो ॾियण खां पोइ तंदुरुस्त थी वियो ऐं रोज़े रखण जे क़ाबिल थी वियो त फ़िदियो बातिल थी वेंदो ऐं फ़ौत शुदा रोज़नि जी क़ज़ा करणु लाज़िम थी वेंदी। रोज़े जी हालत में मक़द जे अंदरि बवासीर जे दाणनि जे ज़ख़म ते मरहम या तेल लॻाइणु मनो आहे। जेकॾहिं दवा या तेल इन हद ताईं पहुची वञनि जंहिं सां मादो उन्हनि खे जज़ब करे थो या उहे ख़ुदि मादे में पहुची था वञनि त रोज़ो फ़ासिद थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं इन हद ताईं नथा पहुचनि ऐं पहुचण जो इहतिमाल आहे, एहतिमाल जे करे रोज़ो मकरूह थी वेंदो, लिहाज़ा एहतियात ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं पाखाने जे वक़्तु बवासीर जा दाणा ॿाहिरि निकिरी था अचनि ऐं इस्तिंजा करण खां पोइ अंदरि करण खां पहिरियों ख़ुश्क करणु इन्हनि खे ज़रूरी आहे, वरना उहो पाणी अंदरि वञण जी सूरत में रोज़ो फ़ासिद थी वेंदो आहे। ये चंद रोज़े जा मसाइल हुया। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तो वरी आइंदा बाक़ी मसाइल जो दर्स जारी रहंदो।